रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वबिही नस्तईन व हुवा खैरु नासिरिन मुईन। दोस्तान अज़ीज़ान, कुरान के हुक्म मुताबिक कुरान में इरशाद खुदाबंदी आहे जेके अल्लाह के राह में शहीद थियनि था, मरी वञनि था, उन्हनि खे मुर्दा न चओ बल्कि उहे ज़िंदा आहिनि, उहे अल्लाह खां रिज़्क़ हासिल कनि था। इन आयत मुताबिक जेके शहीद थिया आहिनि सानह पेशावर मस्जिद में नमाज़ जुमा के दौरान नमाज़ अदा कंदे शहीद थिया आहिनि, उन्हनि खे असां शहीद चऊं था। ऐं सभ खां पहिरियां आउं पुरज़ोर मज़म्मत करियां थो इन वाक़े जी। हाणे हुकूमत जे वक़्त खे आउं ॿुधाइण थो चाहियां त तव्हां इन्हनि जी पुष्ट पुनाही करे रहिया हो। जॾहिं तव्हां खां पुछो थो वञे त तव्हां इहो था चओ असांखे पूरे तरीक़े सां इल्मु आहे त इहो किथां खां अचनि था, कहिड़े जॻह ते इन्हनि जी परवरिश थिए थी, त पोइ तव्हांजो आला ऐवाननि में वेहण जी कहिड़ी ज़रूरत आहे? इन खां तव्हां इस्तीफ़ा ॾेई छॾियो। मासूम इंसानियत जो कत्ल है, का फर्द जो कत्ल ना है, का मसलक जो कत्ल ना है, नमाज़िन जो कत्ल हकीकत में इंसानियत जो कत्ल है। जै जगह ते नमाजी मारिया वञनि था, सिर्फ नमाजी न, हे मुल्क सफ़ा जंगल बणिजी चुको आहे। कॾहिं ईसाईयत ते हमलो आहे, कॾहिं शियत ते हमलो आहे, कॾहिं कहिड़े मसलक ते हमलो आहे। मां पुछणु चाहियां थो आला ऐवान में जेके मौजूद हो, तव्हांखे ख़बर न आहे इहे दहशतगर्द किथां था अचनि? असां तव्हांखे ॿुधाए चाहियूं था पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे बुनियाद ते ठहियो हो, अमन जो मुल्क ठहियो हो। अगरि जेकॾहिं तव्हां हिनखे जंगल बणाइण चाहियो था, जीअं बणायो बि आहे, हिकिड़ो कानून आहे त जंगल में जिथे बगर रहंदा आहिनि उते शेर बि रहंदा आहिनि। असां तव्हांखे ॿुधाइण चाहियूं था जेकॾहिं इहा दहशतगर्दी बंदि न कयो, असां शेर थी हिनखे बंदि करे सघूं था। तव्हां नमाज़ में बम धमाका था करियो, तव्हां पंहिंजे यज़ीदियत जो सबूत था ॾियो, असां नमाज़ पढ़ी करे हुसैनियत जो सबूत था ॾियो। ऐं हिकु आज़ादारी ते हमलो न आहे थियो, मुसलमान सुजाग थियो, मस्जिदुनि में हमला पिया था थियनि, पहिरियां बि इहे ॻाल्हियूं थींदियूं, साईं जुलूस में हमलो थियो आहे। हाणे छा थी वियो? तव्हांखे सभु निकिरो, इंसानियत जे मथां हमलो आहे। अॼु शीयनि जे मथां हमलो आहे, सुभाणे तव्हांजे मथां हमलो थींदो। त जॾहिं तव्हां नथा निकिरो त ईअं छिड़ विछड़ करे दुश्मन इहो कोन थो ॾिसे त हे शियो आहे, हे सुन्नी आहे, हे बरेलवी आहे, हे देवबंदी आहे, हे ईसाई आहे, हे केरु आहे। पाकिस्तान में रहण वारे खे हू ॾिसे थो जेको बि पाकिस्तानी आहे इन खे मूंखे मारणो आहे। निकिरो पाकिस्तानियो, सुजाग थियो, पंहिंजे मुल्क खे बचायो ऐं दुश्मन साज़िशुनि खे ख़तमु करियो। नारे तकबीर। ऐं मां इहा शइ वरी तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करणु चाहियां थो, आला ऐवाननि में मौजूद जेके हुक्मरान आहिनि या जेके मुहाफ़िज़ आहिनि, अर्ज़ु करे वञा तव्हांजी ख़िदमत में, मुहाफ़िज़ आला वज़ीर आज़म उहो बि बयानु थो ॾिए त मां मज़म्मत थो करियां। इन खां तूं घर वञी वेह त भलो आहे न। तव्हां मुहाफ़िज़नि खे हिफ़ाज़त करणु नथी अचे, तव्हां शीयनि जे हवाले कयो, हिकु दहशतगर्द बचे त असां शिया ई शहादतूं ॾियणु ॼाणे थी, इहे अब्बास जे सीरत ते हलणु असांखे शहादतूं ॾियणु बि अचनि थियूं, असांखे जंग करणु बि अचे थी, लेकिन असां पुरअमन हुयासीं, पुरअमन रहंदासीं। अगरि असां अमन में रहूं था त हुसैन जी सीरत ते अमल कंदा। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।